ॻाल्हि कंदासीं जलाल चांडे जो शाइर अली हसन बब्बर जे ज़िंदगीअ जे बारे में ऐं उन खां अलावा जलाल चांडे जे लाइ उन कहिड़ियूं कहिड़ियूं यादगिरियूं पेश कयूं। तव्हांजी यादगिरी ताज़ा थी वेंदी दोस्तो। ऐं मज़ेदार कहाणी तमामु बहितरीन अली हसन बब्बर ॿुधाई आहे जलाल चांडे जे ज़िंदगीअ जे बारे में। दोस्तो तफ़सीली वीडियो आहे, वीडियो के तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तो अली हसन बब्बर केरु ऐं किथां जो ऐं अली हसन बब्बर घणियूं जेको आहे सो एल्बम ऐं घणा गीत जलाल चांडे खे लिखी ॾिना पंहिंजी ज़िंदगीअ में, ऐं जलाल चांडे उहे गीत ॻाया। ऐं उन खां अलावा अली हसन बब्बर जो पहिरों गीत कहिड़ो हुयो जेको जलाल चांडे ॻाए करे तमामु घणो जलाल चांडे खे बि मक़बूलियत मिली। ऐं उन खां अलावा अली हसन बब्बर खे बि माण्हुनि पोइ सुञाणण त लॻो त अली हसन बब्बर बि सिंध जो हिकु शाइर आहे। त दोस्तो अली हसन बब्बर जा तक़रीबन 200 कलाम जलाल चांडे पंहिंजे ज़िंदगीअ में ॻाया। ऐं गज गज गोड़ काछा बोड़ यार वतन वलावे दोस्तो उहो गीत जेको जलाल चांडे ॻायो उहो पहिरों गीत हुयो अली हसन जेको आहे सो बब्बर जो, जेके जलाल चांडे खे लिखी करे पंहिंजी शाइरी ॾिनी अली हसन बब्बर। उहो पहिरों गीत हुयो जेको गज गज गोड़ काछा बोड़ वारो गीत जलाल चांडे पंहिंजे ज़िंदगीअ में ॻायो। तमामु बहितरीन पॉपुलर वियो उहो गीत। ऐं उन खां अलावा पोइ सिंध वासियुनि सुञाणणु स्टार्ट कयो त अली हसन बब्बर बि सिंध जो हिकु बहितरीन शाइर आहे। दोस्तो जलाल चांडे घटि में घटि 200 शाइर आहिनि जिन्हनि जा गीत जलाल चांडे ॻाया। ऐं जलाल चांडे पंहिंजी ज़िंदगीअ में तक़रीबन 10,000 खां मथे एल्बम रिलीज़ कराया, जेके कैस्टनि जे सूरत में हिन वक़्तु बि, हालांकि 2025 में हिन वक़्तु त कैस्टनि जो दौरु कोन्हे को, लेकिन उन जे बावजूद बि यादगिरियुनि जे तौर ते माण्हू पंहिंजे घरनि में रखियो वेठा आहिनि जलाल चांडे जा कैस्ट। अली हसन बब्बर हिकु दादलो शाइर हुयो जलाल चांडे जो, जेको हर वक़्तु हर प्रोग्राम हर शादीअ में गमीअ में ॾुख में दोस्तो जलाल चांडे सां गॾु हूंदो हुयो। ऐं जलाल चांडे जी गाॾी ड्राइवर बि जेको आहे सो अली हसन बब्बर शाइर हुयो जलाल चांडे जो। जलाल चांडे वटि कंहिं बि शाइर जी अगरि शाइरी ईंदी हुई त पोइ अली हसन बब्बर उहो वाहिद माण्हू हुयो जेको जलाल चांडे खे उहा शाइरी अप्रूवल करे पढ़ी करे ऐं उन खां अलावा ॻाए करे बि जलाल चांडे खे ॿुधाईंदो हुयो त बाबा हे शाइरी आहे। पोइ अली हसन बब्बर जॾहिं ओके कंदो हुयो जलाल चांडे खे चवंदो हुयो त बाबा हे शाइरी ॻाइण जहिड़ी आहे। उन खां पोइ जलाल चांडियो जेको आहे सो इहा शाइरी ॻाइण स्टार्ट कंदो हुयो। दोस्तो जलाल चांडियो हिकु बहितरीन सिंध जो फ़नकार हुयो ऐं हालांकि बिल्कुलु सादे तबियत जो माण्हू हुयो। तालीम हुन वटि कान हुई, वॾाई हुन वटि कान हुई, हालांकि सिंध जो हिकु बहितरीन फ़नकार थी ॾसियो जलाल चांडे। जलाल चांडे वटि इज़त बि हुई, जलाल चांडे वटि शोहरत बि हुई, उन जे बावजूद बि बिल्कुलु सादे तबियत जो माण्हू हुयो। ऐं जलाल चांडे पंहिंजी ज़िंदगीअ में कॾहिं बि कंहिंखे छिड़ बि न ॾिनी, हालांकि हिकु मक़बूल तरीन फ़नकार हुयो जलाल चांडियो। जलाल चांडे खे जॾहिं माण्हू ॾिसंदा हुया त हज़ारनि जे तादाद में माण्हू गॾु थी वेंदा हुया जलाल चांडे खे मिलण जे लाइ ऐं जलाल चांडे खे ॾिसण जे लाइ। लेकिन जलाल चांडियो कॾहिं बि कंहिंखे बि छिड़ बि न ॾिनी ऐं जलाल चांडे कॾहिं बि कंहिंखे धिको न ॾिनो। दोस्तो जलाल चांडियो एतिरो थकिजी पवंदो हुयो प्रोग्रामनि मां मोटी करे, हालांकि सॼे सिंध में बल्कि पूरे पाकिस्तान में जलाल चांडे वटि प्रोग्राम हुया ऐं दावत माण्हू ॾेई जलाल चांडे खे घुराईंदा हुया। त जलाल चांडियो जंहिं बि प्रोग्राम में जिथे बि वेंदो हुयो हज़ारनि जे तादाद में सवनि जे तादाद में माण्हू जेको आहे सो जलाल चांडे जे ॾिसण जे लाइ गॾु थी वेंदा हुया। त पोइ हिकिड़ो फ़नकार हालांकि प्रोग्रामनि जूं ॻणतियूं ऐं ॿियूं पोइ माण्हू जॾहिं मिलण हिननि सां वेंदा हुया त जलाल चांडे खे परेशानी बि थींदी हुई। लेकिन जलाल चांडियो हिकु सादे तबियत ऐं चवंदो हुयो त हे मुंहिंजे सिंध वासी ऐं सिंध जा जेके माण्हू आहिनि इहे मूंसां प्यार था कनि ऐं कुर्ब था कनि। पोइ इन जे करे जलाल चांडियो कंहिंखे बि छिड़ब वग़ैरह न ॾींदो हुयो। त वॾी महिरबानी, मिलंदासीं कंहिं नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त।